निशान बनल होंदा हा। और रात जो टाइम थींदो हो, जग सुम्हंदो हो, साईं सखी ज़ैनुल आबिदीन उथी करे इं रोवंदा हा जीअं विछड़ियल बच्चो पंहिंजी मां जे लाइ रोवंदो। मुरीद पुछंदा हा, शागिर्द पुछंदा हा, अकीदतमंद पुछंदा हा, सोना अवां रात जो रोवंदा आयो, केड़ी गाल अवां के रुआरींदी आ? पो पाण फरमाईंदा हा, अबा इन गाल के छॾे ॾियो। अल्लाह जो वली जेको हूंदो आहे न, उहो पाण खे ज़ाहिर कोन कंदो, उहो चवंदो कुझु कोन्हे। अॼुकल्ह त अल्लाह माफ़ करे, माण्हू पीरनि जो कूड़ियूं करामतूं पिया बयान कनि, कूड़ियूं करामतूं। पीर में को बि टपड़ कोन्हे, मुरीद वठो कोन कूड़ जी दब ॾे जो मुंहिंजा दोस्तो अक़ल तस्लीम नथो करे। पर अल्लाह जो जेको वली आहे सो पाण खे कुझु कोन चवंदो आहे। उहो ईअं चवंदो आहे, तूं साहिब ज़ादो सुपरी मान सोरो नौकर, बेहद करिया बंदगी हथ बदे हाजिर, दोस्त तुई जो दर मां छदी दस नदी क़यामत आई। हुज्जत वारा फ़कीरनि में कोई हिकिड़ो फ़कीर हूंदो, हुज्जत जैसा दिल जी गाल करे छॾबी आहे। जे हज़रत सैयद सखी ताजदार गोलड़ा हज़रत सखी महर अली शाह गोलड़वी रहमतुल्लाह अलैह सां जॾहिं कादियाने ने मुनाज़रे जा मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो सिस्टम पे हलियो, मुनाज़रे जो ॻाल्हि पियो हलियो। कादियानी चयो महर अली हुतां जंप ॾे, असीं हुतां जंप था ॾियूं, हीअं करियूं हूअं करियूं। हीअ ॻाल्हि बि आई त पुराणी क़बर ते हलो, असांजो इहो काणो कंजर बि अचे थो ऐं महर अली बि अचे। पोइ जेको हक़ ते हूंदो उन जी दुआ ते उहो क़बर वारो मुर्दो उथंदो। हज़रत सखी महर अली फरमायो, मूंखे क़बूल, मूंखे क़बूल आहे। खलीफ़ो बीठो, खलीफ़े जा पगर निकिरी आया त साईं कहिड़ी दावा करे बीठो, मुर्दो ज़िंदा करण का मामूली ॻाल्हि थोरी आहे। कादियानी खे ख़बर हुई त महर अली निधण को न आहे, ठीकु आहे, हिन ॻाल्हि खे छॾियो। हाणे हीअं करियो, मुस्लमान बि पंहिंजो कलम कागज़ टेबल ते रखनि, असां साणा बि कलम कागज़ टेबल ते था रखूं। पोइ जंहिंजो कलम पंहिंजो पाण लिखे, ख़ुदि ब ख़ुदि लिखे, उनखे हक़ ते चयो वेंदो। सैयद महर अली फरमायो, मूंखे क़बूल। कागज़ रखियो वियो, कलम रखियो वियो। प्यारा मुस्लमान भाइरो, सभिनी जो नज़रो कलमन जे मथां आहिनि त कंहिंजो कलम तो हरकत करे। थोरी देर गुज़रे आहे, हज़रत सखे महर अली शाह गोलड़वी जे कलम में जुम्बश पैदा थी आहे, हरकत पैदा थी आहे, कलम खड़ो थी बीठो आहे। मुंहिंजा दोस्त को लिखण वारो न आहे, कलम पाण पियो लिखे, मा कान मुहम्मदुल अबा अहद मिर रिजालिकुम वलाकिर रसूलल्लाह व खातमुल नबिय्यीन। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, कलम पंहिंजो पाण लिखण शुरू थी वियो आहे। बहरहाल कादियानी मुनाज़रो हाराए भॼी विया। हाणे जॾहिं अचे हुजरे में वेठा, खलीफ़ो पियो ख़िदमत करे, साईं के अदब जा हथ बधे अर्ज़ कई, मुंहिंजा मुर्शिद चैलेंज क़बूल कंदा आयो, पर मुंहिंजा सोना कुझु सोचींदा बि कयो। मुंहिंजा सोना कुछ सोचींदा बि कयो। अॼु सुठो थियो पोइ पली तो न ॻाल्हि ते आया कोन। जेकॾहिं चवंदा त मुर्दो ज़िंदा कर त पोइ पाण फरमायो, फ़कीर तो मूंखे छा सम्झो आहे? मां को निधण को कोन आया, मदीने पाक मां मुंहिंजे महबूब मोहम्मद मूंखे मोकिलियो आहे। फरमायो, महर अली शाह हलियो वञ, हरम पाक जी इबादत छॾे ॾे, मदरसो छॾे ॾे, वञी कादियानी कंजर सां मुक़ाबिलो कर। जे ॻाल्हि जो मुतालबो करे, पुट घबराए जान। ओ महर अली, इशारो करण तुंहिंजो कम आहे, उन करामत खे रब
पाक खा पूरो कराइण मां मोहम्मद करीम जो कम आहे। फरमायो इहो त हिकिड़ो मुर्दो हो, पर ख़ुदा जो कसम जेकॾहिं ये कंजर अचे हा त मां पूरे लाहौर जा मुर्दा ॿार कढी ॿियारे छॾिया। रसूलुल्लाह जा ग़ुलाम का मामूली शइ थोड़ी आहे त मुंहिंजा दोस्त ख़त्म नबूवत जो मामलो हले पियो अल्हम्दुलिल्लाह। ऐं शुरू खां वठी ख़त्म नबूवत जो मामलो जॾहिं बि हलियो आहे त मुंहिंजे महबूब करीम जे दीन जा वफ़ादार मैदान में आया। हर को पंहिंजे हिस्से जो कमु करे पियो। ये कौन चबो तो आऊं सब कुछ करा पियो, मौलवी सरफराज खलीली कुछ कोन तो करे, मौलाना एजाज अहमद कुछ कोन तो करे। जेखा रब पाक जेड़ो कम वठे पियो मुझे महबूब जी गुलामी वो ॾेई रहियो आहे। मुंहिंजा दोस्तों अवां असांजे महबूब मुर्शिदन के जानशीन कयो में जहां सही आगा मोहम्मद अयूब जान फारूक के ॾिसो हर प्लेटफॉर्म हर फोरम ते। मुंहिंजा दोस्तों वो हुकूक निस्वा जो बिल हुजे, वो मुंहिंजा दोस्त बुजुर्गो मुबारक सानी केस जो मामलो हुजे, जिथे भी मामलो उछो वा ये कर खणंदो आहे त फारूक आजम जो बचड़ो उन जे कंध जे मथा लत रखी दबाए छॾींदो आहे। ये हज़रत उमर जा बच्चा आहिनि, सोने फारूक आजम जी औलाद आहे। ऐं मां तव्हांखे अर्ज़ करियां मौलाना मुनीर अहमद साहब ही ॻाल्हायो पे उहे बेकारनि कंजरनि कुतानि कहिड़े बि क़िस्म जा उन्हनि सां तुंहिंजो मुंहिंजो वास्तो न आहे, पर ख़ुदा जो कसम तूं पंहिंजो पाण अंदरि अक़ीदे ख़त्म नबूवत जी गैरत बेदार कर ऐं पोइ तुंहिंजो ख़त्म नबूवत जे लाइ जेको बि कदम आहे ख़ुदा जो कसम उहो जन्नत जे तरफ़। न ॿुधो हुई हाजी माणक शर करोड़ी जो हो, शर फकीर हो, उठ चारींदो हो, माल चारींदो हो। अब्दुल हक कादियानी हो, उन जो हारी को हो। हिकिड़ो ॾींहुं बनी में गुॾ पियो करे, वो कादियानी अची वेठो ऐं हुन कादियानी अची मुंहिंजे महबूब पाक जे शान में गुस्ताखी कई, गुथा लफ्ज़ ॻाल्हाई। प्यारा मुसलमान भाइरो इन हाजी मानक शर खां बर्दाश्त कोन थियो आहे। गुॾ करण वारो खोन जे हथ में आ, वो थोड़ो कादियानी वेठो आहे, ठका जो गंज में कराई से कादियानी वञी किरियो आहे। कादियानी जो किरियो आहे, कुहाड़ी खणी वरतैया, उन जो कंध कटैया, उन जो बाहों कटैया, उन जो टंगो कटैया, मुंहिंजा दोस्त हुन जा पेर कटई आहे। पाण वञी करोटी थाने ते पेश थियो आहे। प्यारा मुसलमान भाइरो यकदम गिरफ्तार थी करे हाजी मानक शर सखर सेंटर जेल में वञी पहुतो आहे। जॾहिं सखर सेंटर जेल में हाजी मानक शर वियो आहे, उन वक्त में सखर सेंटर जेल जो जेको सुप्रीडेंट हो उहो हिकु सैयद ज़ादो हो। जेको जेलर हो सो सैयद हो। हाजी मानक के मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो बंद कयो वियो आहे। रात जो टाइम चोवा उन सैयद ज़ादे जे घर वारे पाक सैयदा मुझे महबूब पाक जे न्याणी उहा सैयद ज़ादे शहजादे उन सुप्रीडेंट जे घर वारे मुझा दोस्तों बुजुर्गो फरमाए थे मां घर में वेठे हुयसि, अचानक निंड जो झटको अचे वियो। मुझे दिल सुजाग हुई, मुझो अखियों बंद हुयो। मुखे मदीने वारे मीर पंहिंजो दीदार करायो। कंहिंखे उन जेल जे सुप्रीडेंट जी घर वारी
महबूब ज़ियारत कराए मुझे पाक हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पान करीमन फरमायो अम्मा मुझो हिकड़ो मेहमान सखर जेल में आयो आ पुट उन जे अवा के पारता मां मुस्तफा अवा के पारता करना आयो आया ओ मुझी थिया रोजानो मानी तो पचाए जा पंजे घर वारे के चजा मुझे मेहमान के पान मानी पुजाए। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीर, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत, जिंदाबाद जिंदाबाद। हबीबन फरमायो अम्मा पंजे घर वारे के चजा मानी मुझे मेहमान के पहुंचाए। प्यारा मुसलमान भाईरो उन शहजादी जो घर वारो आयो माए साबा पुछो कर खबर जेल में केड़ो आलम आयो वा केड़ो हाजी आयो वा केड़ो मुजाहिद आयो वा केड़ो अल्लाह जो नेक बानो आयो वा केड़े पीर साहब आयो वा उन जेलर साहब गौर करे चिनन जो त केरो कोन आयो वा हिकड़ो शर फकीर आयो वा वडो सफाक कातला बेरहम कातला हिकड़े पंजाबी के मारो अथई जंजा हथ कचा अथई जंजो बाहों कचिया जंजो अखियों कढैया जंजा चप वठैया वडो बेदर्दी सा हुन के कत्ल कया वो पियो इं चवे उन सैयद ज़ादी ढोड़ पाए पंजे घर वारे जे वात ते हथ रखियो त अग्या न गाला खटिया ज़बान इस्तेमाल न कर एड़ा लफ्ज़ बयान न चो दुनिया में जेको जेल में वेंदो वा कंहिंजी सिफारिश वडेरो कंदो वा कंहिंजी सिफारिश सरदार कंदो वा कंहिंजी सिफारिश MP MNA कंदो वा पर याद रख कल जेको कैदी आयो वा उन जे सिफारिश जे लाइ रात पंहिंजो नानो मोहम्मद करीम आयो। हबीब करीम आया दीदार भी कराए विया आहिनि महबूब भारत भी करे वियो आहे इनके दुखियो भी ॾिसण न ॾिजा इन जे मथां सख़्सी न कजा यार हिन जी ख़िदमत कंदे नानो मोहम्मद भी राज़ी थींदो त रब भी राज़ी थींदो। अल्लाहु अकबर। तारीखी को पुरानो वाक्यो को 1920-25 जो ना है 1984-85 जो वाक्यो वा मुझा दोस्तो तो जदे केस हलियो तो हाजी मानक के वकील ने समझायो हाजी मानक तो गरीब मानू आ मजदूर मानू आ खाम का फांसी चढ़ी वेंदे कादियान ने वडो पैसो लगायो तो के फांसी ॾियारण जे लाइ ऐं हाने तो हिय कर जज वट जडे तो जी पेशी थे ना तो कत्ल का इनकार कर जो मुते इल्जाम मां कत्ल कौन कयो तो मौके वारदात जो को गवाह आई कौन को वरी तारीखो हलंदियो अगे कम के ठाई वठंदासी। प्यारा मुसलमान भाईरो हाजी मानक सर वकीलन जो गालियों बुधियो खामोश थी वयो को जवाब कोन ॾिनाई जॾे जज जे साम्हूं आयो आ जज चयो फ़कीर तो अब्दुल हक के मारियो आ चई मारियो भी आ कत्ल कयो आ टुकड़ा टुकड़ा कयो आ अञा को सुठो हथियार कोन हुयो न त मां उन पलीत के बूटी बूटी बनाया मुझा दोस्तो बुजुर्गो जज चयो इन जो दिमाग कम छॾे वियो आहे इहो चरियो थी वियो आहे हाजी मानक सर जज के चयो ओ जज साहब अगे वाके चरियो हुयसि पर जॾहिं खां इन जेल में आयो आहियां तॾहिं खां त मूंखे अक़ल मिलियो आहे तॾहिं खां त मूंखे शऊर मिलियो आहे जज पुछो छा आहे चवण लॻो यार जज मां बरो
बलोच मानो मां उठ चारिया मां बनियो आबाद कयो कदे नमाज पढ़ी त कदे नमाज कोन पढ़ी कदे रोजो रखियो त कदे रोजो कोन रखियो मुझी जिंदगी दुनिया जे कमन में इया बसर थींदे हुए पर अल्लाह जो कसम जे ॾींहं खां उन मदीने वारे घोट जे दुश्मन के कत्ल करे मां सखर जेल में आयो आया एड़ी का रात खाली काने का जे रात में मुके मदीने वारो मीर पंजो दीदार नथो कराए ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद मुंहिंजा दोस्त अज भी खुदा जो कसम जेको खत्म नबूवत जे लाइ निकिरंदो आहे न मुंहिंजे मदीने वारे मीर जी उन ते नज़र हो नज़र हो ऐं अवां असां महबूब जा गुलाम आहियूं पर सच पुछे तुंहिंजी मुंहिंजी कुर्बानी का कान्हे ईमान सां ॿुधा सोचे ॿुधा तूं मुस्लमान आहीं उथंदे वेंदे चवंदो ईअं त यार गुनाहगार आहियूं पर मदीने जो मीर वेठो सभिनि खे पर कॾहिं तो सोचियो आहे तो महबूब जे लाइ कयो छा तो कुर्बानी कहिड़ी ॾिनी तूं उम्मती उन जो आई कलमो उन जो तो पढ़ी तुंहिंजी कादियानी सां यारी लगी पई तू शफात जी उम्मीद रसूल दो जहां मां रखियो वेठो आई तुंहिंजो कारोबार जो जेको सिस्टम आहे उहो कादियानी सां जुड़ियो पियो तू मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती पियो सदाई तू लिखी लिखी कादियानी जी दावतन में पियो शिरकत करी या कादियानी के पंहिंजे पुटन जी शादी में घुराई पियो तू छा तो समझे इहो तो जो अमल रब पाक तो छॾे ॾींदो याद रख मुसलमान अल्लाह जे रसूल जे दरबार में खता जी माफी आहे पर गद्दारी जी माफी ना आहे खता जी माफी आहे गुनाह जी माफी आहे गद्दारी जी माफी ना है जेको कादियानी जो यार आहे खुदा जो कसम वो अल्लाह जे रसूल जो गद्दार मुंहिंजा दोस्त बचा पंहिंजो पाण खे बचा पंहिंजो पाण खे जेको महबूब जो ना आहे उन जो न थी खुदा जो कसम जॾहिं अज़मत रसूल जो मामलो ईंदो आहे त गुलाम जानिन जी बाज़ी लॻाए छॾी सरल जा सौदा लॻाईंदा न चओ सल्लल्लाहु अलैहि या